अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो नालो फारूक अब्दुल्ला आहे, मां पाण ज़ात जो जोयो आहियां, रतो ज़रूर में वेठो आहियां। तक़रीबन 1.5 साल अॻु में असांजो शांच बिरादरी सां झेड़ो थी पियो दीवार जे मामले ते। उन में जेको आहे सो असांजे नंढे सोट खे गोली हयूं मथे में, ऐं उन्हनि जे तरफ़ां बि हिकिड़ो जेको आहे सो फोत थी वियो, ऐं उन्हनि में कूड़े केस में असांजा नाला फासाया अथऊं। मां पाण पुलिस वारो आहियां, रते दरे थाणे ते कंप्यूटर ऑपरेटर तो ड्यूटी कंदो हुयुमि मां, ऐं जेको मुंहिंजो नंढो बिरादर आहे उहो पुलिस वारा उहो गश्त वग़ैरह कंदो बीट में, ऐं हू जेकी क्रिमिनल एक्टिस माण्हू आहिनि, एक्टिविटीज़ कंदा आहिनि, ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु 40 FIR रते दरे थाणे जो दर्ज थियल आहिनि। ऐं इन ज़िद्दत में असांखे जेको आहे सो धमकियूं ॾींदा हुया त असां तव्हां कॾहिं न कॾहिं इंसाफ़ वठंदासीं। पोइ इन जे ज़िद्दत में असां सां विड़ी विया आहिनि, ऐं जेको आहे सो असां सां वॾी नाजाइज़ी करे विया आहिनि। असांजा जेको आहे सो घर ठाहे विया आहिनि 7-8, ऐं असां सां नाजाइज़ी तौरु जेको आहे सो घरनि ते हमिलो करे विड़िया आहिनि, ऐं असां सां जेको आहे सो पुलिस बि काई मदद न कई आहे। मां पाण पुलिस वारो आहियां, मुंहिंजो बिरादर पुलिस वारो आहे, मुंहिंजो वालिद साहबु मरूम उहो पुलिस वारो पेशवा में पुलिस में। जीअं त असां पुलिस काई मदद न कई आहे, बहितर असां जेको आहे उन्हनि सां गॾिजी पुलिस असांजे ख़िलाफ़ु कार्रवाई कयूं आहिनि, असांजा घर ठाहिया आहिनि, ऐं असांजे ख़िलाफ़ु जेको आहे सो मतिलबु सख़्तु जेको आहे सो मतिलबु कार्रवाई कई अथई। मुतालबो इहो आहे असांजी बि उन्हनि जे मथां FIR थियल, जॾहिं त उहे जेको आहे सो 5 ॼणा जेको आहे सो नॉमिनेट आहिनि, उहे अक्यूज़ड, ऐं उन्हनि जो मेन जेको क्राइम अक्यूज़ड आहे उहो हाणे ताईं बि घर में घुमे थो, बिना ख़ौफ़ घुमे थो घर में। उनजे ख़िलाफ़ु कोई SHO साहब, SSP साहब केतिरा चकर मां वियो आहियां। उन्हनि जो PA आहे साईं मोहम्मद अली शांच, SSP साहब जो PA आहे प्राइवेट सेक्रेटरी मोहम्मद अली शांच, उहो उन्हनि जो सिधी तरह मदद करे थो। पुलिस असांजे लाइ ॿुधण जे लाइ तयारु न आहे, काई बि कार्रवाई करण लाइ पुलिस तयारु न आहे। असां इंफॉर्मेशन ॾियूं था SHO साहब खे त साईं फिलाणे हंधि ॿिठो आहे, कार्रवाई करे हुनखे पकड़ो, घरनि में घुमे थो सरियाम, काई बि पुलिस साईं मदद कोन थी करे। असांजो साईं निमाणो अर्ज़ु आहे, असांजो हथ ॿधी मोदबाना गुज़ारिश ऑफिसरनि खे, असां पुलिस जा बचड़ा आहियूं, असां घर खां बेघर थी विया आहियूं, असां दरपदर ज़िंदगी गुज़ारियूं था। बराए महिरबानी असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजा नंढा बचड़ा आहिनि, असां ॾाढो परेशान आहियूं, असांजी मदद कई वञे। ऐं असांजे जेको आहे सो ग़रीब माण्हू आहियूं, हिकिड़ा सिपाही मर्द आहियूं, असांजे लाइ कानून आहे, बाक़ी उन्हनि जे लाइ बि कानून हुजणु घुरिजे। असांखे जॾहिं निचोड़ो वियो आहे बेगुनाह थी, त हुननि जे ख़िलाफ़ु काई कार्रवाई न आहे, हू सरियाम घुमंदा वधनि था, असांखे धमकियूं ॾींदा वधनि था, ऐं हू 40-50 FIR में नॉमिनेट बि आहिनि। तव्हां उन्हनि जो रिकॉर्ड भले खोलायो। जॾहिं त असां पुलिस वारा आहियूं, ग़रीब असांजे ख़िलाफ़ु कोई ॿुधण वारो तयारु न आहे। असांजी SHO साहब खे हथो दरे गुज़ारिश आहे त उनखे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। SHO साहब लाड़काना खे, DI साहब लाड़काना खे गुज़ारिश आहे त असांजी मदद कई वञे। असांजो चुल्हो जलण लाइ न आहे, असां जेको आहे सो ॾाढो सख़्तु परेशान आहियूं, असांजी मदद कई वञे। असांखे जेको आहे सो बिना ॿुधे, जेको आहे सो बिना मौक़िफ़ ॿुधे असां डिसमिस कयो आहे। जॾहिं त FIR में नालो हूंदो त डिसमिस कोई बि कानून नथो अचे, असां डिसमिस कयो, असांखे डिसमिस कयो आहे। असांजी जेको आहे सो मुआशी हालत तमामु जेको आहे सो थी वई आहे, बदहाली थी वई आहे।